न्यूटन जो टियों क़ाइदो। ॿिनि जिस्मनि जे बाहिमी अमल में ॿ ज़ोर शामिल थियनि था। हिक खे अमल जो ज़ोर चइबो आहे ऐं ॿिए खे रद्द अमल जो ज़ोर चइबो आहे। न्यूटन जे हरकत जे टिएं क़ाइदे में हर अमल में बराबर ऐं मुख़ालिफ़ रद्द अमल थिए थो। मिसाल जे तौरु जेकॾहिं अव्हां कंहिं भित खे धिको ॾियो था त उहा भित बि अव्हां खे ओतिरो ई ज़ोर सां वापसि धिकींदी। कंहिं बि जिस्म ते अमल थींदड़ ज़ोर उन जे मुख़ालिफ़ थींदड़ रद्द अमल जे बराबरि हूंदो। जीअं हिकु हमवार मेज़ ते हिकु किताब सुकून वारी हालत में आहे, ज़मीन जी कशिश शकल वारो ज़ोर उन किताब खे हेठां ई तरफ़ धिके रहियो आहे। साॻी रीति मेज़ किताब खे मथीं तरफ़ धिके रही आहे। उहे ॿई ज़ोर मुतवाज़न हुजण जे करे किताब सुकून वारी हालत में आहे ऐं उन ते अमल कंदड़ ज़ोर जो हासिल ॿुड़ी आहे। रॉकेट जे मथे आसमान तरफ़ वञण बि न्यूटन जे टिएं क़ाइदे खे बयानु करे थो। रॉकेट जी इंजण में ॿारण जे ॿरण सबबि केतिरियूं गैसूं पैदा थियनि थियूं। उहे गैसूं फुहारे जी सूरत में तमामु घणी तेज़ी सां रॉकेट जी पोएं पासे खां ॿाहिरि निकिरनि थियूं ऐं उन जे रद्द अमल में रॉकेट साॻी तेज़ी सां मथे तरफ़ हरकत करे थो।